ब्रेकिंग न्यूज़ अमां सां शेयर कंदासीं। दादूअ मां जिथे पाकिस्तान ट्रेड यूनियन ऐं बेरोज़गार नौजवान तहरीक जे सॾ ते शहरनि अटे समेत खाधे पीते जी शयुनि में गाॾे टोड़ महांगाई ख़िलाफ़ वतन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाज कयो आहे। वधीक इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद चांडियो खां। शहज़ाद, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल साजिद, मां अवांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान ट्रेड यूनियन ऐं बेरोज़गार नौजवान तहरीक जे सॾ ते शहरनि अटे समेत खाधे पीते जे शयुनि में गाटे तोड़ महांगाई ख़िलाफ़ वतन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन एजाज़ बुग्यो ऐं सतार जमाली, काशिफ़ ज़ोर ऐं ॿियनि म्यूनिसिपल पार्क खां मार्च करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त सिंध में अटे जी हथरादू खोट पैदा करे मिसकिन माण्हुनि खे परेशान कयो पियो वञे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻवाननि इहो पिणु चयो आहे त सिंध हुकूमत वटि गोदामनि में लखे मण कणिक मौजूदु हुजण बावजूदु सिंध जो ग़रीब माण्हू अटो वठण लाइ परेशान आहे। हथरादू महांगाई कंदड़ मुनाफ़ाख़ोरनि रियासत खां ॾाढा थी अवाम खे ॿिन्हिनि हथनि सां फुरे रहिया आहिनि। इंतिज़ामिया मुनाफ़ाख़ोरनि आॾो बेवस बणियल आहे। आम वाह जे शयुनि में गाटे तोड़ महांगाई ग़रीब मिसकिन माण्हुनि जी चेल चिॿी करे छॾी आहे। मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां अॻवाननि इहो पिणु चयो आहे त हुकूमत गाटे तोड़ महांगाई कंदड़ मुनाफ़ाख़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ग़रीब पोरियतनि खे सरकारी अघ ते अटो फ़राहम न कयो वियो त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी।